ख़ास ॿियरो टाइम मां अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूदि हिते जेका चुंगची में किरी जेके ॿ जुमड़ो जे अंदरि अलानो भील ऐं समीना मसीह जेके किरी विया, केतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि, मगर अञा ताईं हुननि जा जेके लाश हथ कोन आया। हुननि जा जेके वारिस आहिनि जुमड़ो जे कपनि ते हिते जेको हुन जो इंतज़ारु करे रहिया आहिनि, मगर हितां जी जेके ज़िले इंतिज़ामिया चाहे चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबबु अञा ताईं कुझु बि न थियो आहे। जॾहिं त हिते इलाइक़े वासियुनि जी मदद सां या जेको अलानो भील आहे जेको ॿुॾी वियल हुनजे वारसनि पारां काफ़ी ॻोल्हा वोला कई आहे। उन खां अलावा 70 खां वधीक हिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, जंहिंमें टंडो आदम, सांगड़, हैदराबाद, टंडो अलायर ऐं ॿियनि इलाइक़नि मां टोॿा आया, मगर उन्हनि जूं कोशिशूं नाकाम थियूं। उन खां अलावा ज़िले इंतिज़ामिया पारां जेको कमशनर मीरपुर ख़ासि साजिद जमाल अबड़े पारां नोटिस वठंदे उन्हनि खे इंतिज़ामिया खे हिदायतूं त जारी कयूं त असां नेवी जा टोॿा हिते मोकिलींदासीं, मगर नेवी जे टोॿनि पारां बि 3 ॾींहंनि जी लगातार कोशिशि करण बावजूदि हिननि खे लाश न हथ अची सघिया आहिनि। जॾहिं त जेको आहे फौज गुम थियल आहे जेको अलानो भील, हुनजे घर में हिन वक़्तु बि करामत आहे, हुनजा वारिस तमामु सख़्तु परेशान आहिनि। हितां जे वारसनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी, इलाइक़े वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी। हुननि जो चवणो त अक़लियत जो वोट वधि खां वधि असां पीपुल्स पार्टी खे ॾींदा आहियूं, एतिरो हूंदो आहे। पर अॼु ताईं असांजी कंहिं बि चूंडियल नुमाइंदे सार न लधी आहे। जॾहिं त हिते इलाइक़े वासियुनि ऐं ॿियनि टोॿनि पारां बि जेके पंहिंजूं ज़ाती कोशिशूं कयूं पियूं वञनि, ऐं जॾहिं त हिते मीरपुर जुमड़ा हुजे तक़रीबन 2-3 किलोमीटरनि ताईं पंहिंजा माण्हू बीहारिया आहिनि, अञा ताईं हुननि जो को बि लाश न हथ अची सघियो आहे, न का बाडी हथ अची सघी आहे। हुनजे घर वारनि में हींअर करामत अचो त हुन हवाले सां हितां जो जेको समाजी अॻुवान वकील कांजी राणू भील, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। सर, 7 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं अञा ताईं हिननि वारसनि खे को बि इंसाफ़ न मिलियो आहे, न ई को अहिड़ो इंतिज़ामिया को सही माना में तर्क वरितो आहे। मगर अॼु असां इहो ॾिठो आहे त इंतिज़ामिया माना पंहिंजो कोशिशूं पूरी करण खां पोइ हितां खां हली वई आहे, जिते हुन इलाइक़े जा ॻोठाणा हुन जा वारिस हिते कोशिशूं कराइनि था। हिनखे कीअं था ॾिसो? हिकिड़ो त इहो तव्हां ॾिसो त 1 हफ़्तो गुज़री वियो आहे, अलाने भील ऐं मासूम जेको समीना मसीह जा अञा ताईं लाश न निकिरी सघे। पहिरियों त 3-4 ॾींहं रुॻो इंतिज़ामिया मीरपुर ख़ास जी चवंदी रही त इहो टंडो अलायर जी हद आहे, टंडो अलायर वारा चवंदा रहिया त मीरपुर ख़ास जी हद आहे। का बि अहिड़ी अञा ताईं बि संजीदा कोशिशूं न आहिनि वरितियूं। ॾींहं जो अचनि था, अधु मुने कलाक लाइ चांहि पी ॾियो, फोटो सेशन कढाए ऐं प्रेस रिलीज़ जारी करे त भई असां जेका साइड विज़िट कई आहे। ऐं नेवी जा टोॿा बि आया, उहे बि ॾींहं जो 1-2 जेको आहे सो उहा सर्च कंदा हुआ। हिते राति जो जेको आहे सो ॻोल्हण जे लाइ को बंदोबस्तु
बंदोबस्तु लाइट जो कोन्हे, न वरी कोई इंतज़ाम तरफ़ां, न टोबनि खे उन किरायो भाड़ो ॾिनो वियो, न उन्हनि जे लाइ को खाधे पीते जो मानी जो बंदोबस्तु, इहे सभु हितां जा लोकल माण्हू करे रहिया हुया। तंहिंजे करे हुकूमत, सिंध हुकूमत खे या मर्कज़ी हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते इन वाक़े जो नोटिस वठी करे अञा बि पाणी जी सतह जेका असां वेस्ट जमड़ो में घटाई वञे, ऐं स्पेशली तौर ते जेको बदीन में जेके एक ख़ासि एक्सपर्ट जेके आहिनि टोबा आहिनि उन्हनि खे घुराया वञनि ऐं उन्हनि खे जेको हदूं विराए ॾिनियूं वञनि, ॾींहुं राति जेको कोशिशि करे लाश कढाया वञनि। ऐं इहा हितां जे चूंडियल नुमाइंदनि जी बि ॾाढी जेका आहे असां नाअहली आहे, उहे बि जेको छाकाणि त इहे ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, तंहिंजे करे हुननि जे लाशनि जी ॻोल्हा जे लाइ या इंतज़ाम ते कंहिं बि क़िस्म जो को प्रेशर न पिया वठनि, उहो नोटिस न पिया वठनि। तंहिंजे करे फौरी तौर ते जेको आहे सो ॿिन्ही हदनि जा कमिश्नर मिरपुखास, कमिश्नर हैदराबाद इन वाक़े जो नोटिस वठी करे जल्दी लाश ॻोल्हाए ऐं स्पेशल टोबा घुराए लाश कढाए वञनि। कुदरती हादसनि आफ़तनि खे मुंहुं ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, पर बदकिस्मती सां सिंध सूबे में रेस्क्यू जी सहूलियत न हुअण करे हर साल केतिरियूं इंसानी क़ीमती जानियूं ज़ाया थियनि थियूं। अहिड़ी तरह मिरपुखास डिवीज़न में अहिड़ा लिंग कांडाईंदड़ वाक़िया रूनमा थिया। रेस्क्यू जी सहूलियत न हुअण ऐं इंतज़ामिया जी लापरवाही सबबि हिकु हफ़्ते अंदरि 5 इंसानी जानियूं पाणी में ॿुॾी ज़ाया थियूं, जंहिंमें म्यूनिसिपल जे तलाउनि में 2 दोस्त ऐं पाड़ेसरी मुज़म्मल शेख ऐं महद कुरैशी ॿुॾी फ़ौत थिया। केतिरा ई कलाक वारिस तलाउनि ते बीही पंहिंजे बचड़नि जी जान बचाइण लाइ मथो पिटींदा रहिया, पर इंतज़ामिया को तहरीक न वरितो। वारसनि पंहिंजे जिगर जे टुकड़नि जा लाश खणी हंजूं हारींदा रहिया। उन वाक़े जे 2 ॾींहंनि बाद ईस्ट जुमड़ाऊ कैनाल में ॾुकार मुतासिर थरवासी हनीफ़ समूह ऐं वेस्ट जुमड़ाऊ में चुंगची किरण दौरान 2 ॼणा अलानो भील ऐं मासूम ॿारड़ी समीना मसीह ॿुॾी विया। नाज़रीन, इन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे हुनजो जेको भेणायो आहे अलानो भील जो भेणायो, जेको पहिरें ॾींहं खां करे पंहिंजी कोशिशूं उन खां अलावा ज़ाती पंहिंजो कोशिशनि करे ॻोल्हा करे रहियो आहे, मगर के बि हिननि वटि अहिड़ा उपाउ न हुअण जे करे सख़्तु परेशान अचो। त हुन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं त कहिड़ा मसइला तव्हांखे पेश सर कीअं पिया ॾिसो भला तव्हां पहिरें ॾींहं खां करे हिते हलो पिया? साईं असां इहो ई ॾिसूं जेको पहिरियों ॾींहुं टुबू आयो उन खनीज़ ॾिनी, उन जेको सो असांखे चवंदा आहियूं तव्हांखे बिल्कुलु इहो लाश कढी ॾींदुसि। हाणे असांजो मसइलो आहे त इहो जेको खनीज़ कढी अथनि बटणनि सुधी खनीज़, इन में असांखे थोरो शक लॻे थो। हाणे जीअं चयो उहो करियूं, पर इन जेको मसइलो इहे माना इन जो आहे असांखे थोरो शक त इन टोबू खे हेॾा घुरायो वञे त हिकिड़ो चकर असां हमदर्दी कराए। हींअर भला हुनजे घर जी छा हालत हूंदी, हुनजा केतिरा ॿार कंहिंजी? अलाने जी? अलाने जे घर जी हालत तमामु नाज़ुक आहे। जेके बि ॿार बचा आहिनि सभु जीअं माना हीउ कमु थी वियो आहे तीअं हुननि मानी नसीब कोन्हे हुननि खे। तव्हां भला तारू हुयो, तव्हां कीअं था सम्झो भला हीअ लाश केतिरे ॾींहंनि खां पोइ हथु अची सघे थो या हीअ अॻियां खां हलियो आहे? साईं असां अॻियां खां बि ॻोल्हिया आहियूं, हिते बि माना ॻोल्हियो, पर असांजे सम्झ में अचे थो त हीअ जेको मोरी आहे इन मोरी में माना लाश लटिजी सघे थो या फासी सघे थो, पाणी वॾो आहे इन करे असांखे निकिरी नथो सघे। मुझे कादर बस थर का केसरार की मसलो थे छा थे साईं मसलो ये तो गोई असा मोरी का पार कयूं माल सजो छोकरो पे मोरी का पार असा करे छे बुधे तिका पे मुंह चल बाबा हला दंदी हल मुंजी गोई ना समी नजर अगते वेंदले छोकरे वाले घोड़ो छडो पोइते बुधे घोड़ो पानी न वने त हिने लुकुन आयो घोड़े टिपो नु वा में मुंह न डिठो पूछे हमरा हो उन मुके सडु करे जो तो छोकरे धक्को तो घोड़ो हमरा बई मां अंदर या उतना का मुंह डोड़ गई है मुंह हमरा रोया हने हमरा इन्हीं के मुझे बाबा मुझे हमरा बुढ़ी उन्हीं के बाबा था रंडू खंड ऐसे एकदम आऊं स्पीड सांस वो हमरा हरे आया आऊं उता का वापस आस तो मोरी में निकलने मु टे चक्कर उठो तंगा पे उन्हीं के गम थी तो उन्हीं के बाबा हां असा को हॉस्पिटल वाले केतरी उम्र है छोकरे जी? 15 साल ते भला टोबा वगैरह आया कोई इंसान में मानो को कोन आया पर शाख पे बंद कोन थी वहां पे बंद कोन थी मिंडियाला पुजी आ पुलिस पुजी रही ये सब कम थी दारोगो ठुप वहां बंद कोन करे गाल त ये असें गरीब थर जायूं हिते असां हले कोन तने कोन बंद थी न यार मिनट में बंद थी शाख शाख केना बे माल का आयो माल आऊं काए पे मीराबाद
साईं हिते रोज़ जो मामूल वञण लाइ मीरपुर डिवीज़न जो शहर आहे। हिते न का इंतज़ामिया तर ते टोबू आहिनि न ॿिया। हाणे सुबुह खां 8 वॻे खां वठी यको हिते मासूम हिकिड़ो थर खां आयल जेको ॾुकार सटियल माण्हू वीचारो आयो माल खे पंहिंजे घोड़े खे पाणी पीआरींदे ॿुॾी वियो आहे। इंतज़ामिया खे सुबुह खां वठी फ़ोनूं कालूं न। हिते SHO को पहुतो अथसि, हिकिड़ो ASI जेको आहे पोस्ट जो इंचार्ज आहे उहो पहुतो अथसि। न को टोबू आहे, न को ग़रीबनि जी केरु वहार करे थो, न कुझु बि न आहे हिते जेको आहे इंतज़ामिया न हली आहे। हाणे मजबूर थी करे माण्हू जेको आहे एहतजाजनि तौर ते रोड बंदि करे असां चाहियूं था बाबा इंतज़ामिया खे इन्वॉल्व थियणु घुरिजे। हिते DCO ऐं हिते ऑफिसरनि खे असां चऊं था बाबा अचो घटि में घटि ग़रीब जी वहार कयोसि। गरीब हुकूमत पारां जेके मुख़्तलिफ़ किथे बि अहिड़ा वाक़िया थियनि था उनजो नोटिस वरितो वञे थो। उतां जा चूंडियल नुमाइंदा वञनि था, MPA वञे थो, MNA वञे थो, त हिननि जा बि अक़लियत जा नुमाइंदा हुअण बावजूदि या ॿिया नुमाइंदा जेके पीपुल्स पार्टी खे वोट विझनि था अॼु ताईं हिननि जी कंहिं बि सार संभाल न लधी आहे। अचो त नवाल इसान सां ॻाल्हि ॿोल करी हुनजो छा चवणा। पर तव्हां वटि को तव्हांजो चूंडियल नुमाइंदो आयो? न साईं, असां वटि को अहिड़ो नुमाइंदो कोन आयो आहे अॼु तक ताईं। असांखे 8 ॾींहं थी विया आहिनि हिते वेठा आहियूं। राति जो बि वेठा आहियूं, टार्चूं लॻाए टार्चूं बि असांजो पंहिंजो, लेकिन असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां को अहिड़ो कोन आयो आहे जी। असांजी गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे अहिड़ी को हेल्प कोन मिली आहे। असांजे ॻोठ जो ज़मींदार आहे, जेको बि खाइण पीअण जेको बि थिए पियो, जेको बि करे पियो उनखे उहो ई करे पियो। बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे कुझु बि कोन पियो अञा मिले सघे। हाणे 8 ॾींहंनि खां तव्हां इंतज़ारु करियो पिया, पर हिन अलाने जे घर भातियुनि जा ऐं तव्हांजा भाउ आहियो या हुनजी अमड़ वेठी आहे, हुननि जी कहिड़ी हालत हूंदी? हुननि जी सी नाज़ुक हालत आहे, ना कुझु खाइनि था ना कुझु पीअनि था, ईअं वेठा आहिनि राति ॾींहुं वेठा रोअनि। अॼु मिले सुभाणे मिले, अॼु मिले सुभाणे मिले। हिते गवर्नमेंट जा माण्हू अचनि था, चवंदा अॼु मिलंदो बसि सुभाणे मिलंदो, दुआ करियो बसि सुभाणे मिलंदो, हीअं कंदो हूअं कंदो, बसि आख़िरी में पछाड़ी इहो ई चयूं आहियां दुआ करियो, बसि हाणे दुआ करियो। हाणे असां बसि ईअं दुआ करे त न वेंदासीं, असांखे पर पंहिंजे जेको बॉडी त मिले असांखे, असां इहा कोशिशि आहे। केतिरनि ॾींहंनि ताईं हिते हूंदो अगरि को माण्हू नथो मिले त? असां वेठा हूंदासीं जेसीं असांजी उमेदु आहे, जेसीं मिलण जी तेसीं वेठा हूंदासीं। तक़रीबन 1 हफ़्ते खां वधीक टाइम गुज़री वियो आहे। इंतिज़ामिया पारां बि को तहरुक वरितो वियो, मगर तव्हां हींअर कीअं था ॾिसो भला हिते जेके ही ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते जेके भील कम्यूनिटी सां तालुक़ु रखनि था, उन्हनि माण्हुनि जी भला इंतिज़ामिया चूंडियल नुमाइंदनि ॿियनि खां सार संभाल लधी आहे या न? सर, चूंडियल नुमाइंदनि असांजी अञा का बि सार इंतिज़ामिया आई, बसि सिर्फ़ु हिते ॻाल्हियूं करण लाइ आई, बाक़ी ॿियो को बि इंतिज़ामिया कुझु बि हेल्प असांजी कोन कई आहे। ठीक है, नेवी वारा आया 3 ॾींहं मथा घुमी मतलब जो पंहिंजी हिकिड़ो फ़र्ज़ु हूंदो वो लाई, बस ठीक है, इधर नहीं है, हम लोग जा रहे हैं बस। बाक़ी इंतज़ामिया जी तरफ़ा असांजे जेके चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि सो उन्हनि खे त बसि असीं वोट ॾींदा आहियूं उन्हनि खे आसिरे तां, बाक़ी उहो असांजे लाइ को बि कमु अहिड़ो कोन था करनि जंहिंमें असांखे ख़ुशी थिए। असांजो पीपल्स पार्टी खे अक़लती जो वधि खां वधि वोट असांजो अक़लती जो पीपल्स पार्टी को हूंदो आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा इहे आहिनि जेके जो असांजी का बि सार अञा कान लधी आहे,
अची सघनि किथे पुछा करनि असांजे ॾुख में शामिलु थियनि उहो हिननि में को बि अञा कोन्हे। भील जो आहे तक़रीबन हिनखे अॼु तक 7 ॾींहं थिया आहिनि सर। 7 ॾींहंनि में अञा हुननि जो के इहा ख़बर कोन्हे की हुननि खे ख़बर कोन्हे। मीडिया ते हले बि हर पासे हले बि ॻाल्हि, हर माण्हू खे हुननि जी ॻाल्हि जी ख़बर हूंदी की छा आहे छा कोन्हे, पर हुन अञा तक असां खां कॉन्टेक्ट तक कोन्ह कयो आहे की छा कोन्हे छा कोन्हे। हुननि जे घर में अलाने जे घर में मातम लॻो पियो हींअर। हुननि जा ॿार सिसकियूं ॾींहुं रोइनि पिया, हुननि जा बच्चा सिसकियूं ॾींहुं रोइनि पिया। हुननि जे को बि अहिड़ो ॻाल्हाइण वारो कोन्हे, को बि अहिड़ो कोन्हे की हुननि खां अची पुछे की तव्हांखे छा मसइलो आहे छा। घर में कमाइण वारो हू हिकिड़ो, अलानो कमाइण वारो हिकिड़ो हो। हुनजो औलाद पढ़ाई पियो करे, सभु करे पियो, त हाणे पढ़ाई सभु केॾां वयूं, सभु कुझु केॾां छो 8 ॿार आहिनि अलाने जा। 8 ॿारनि में अगरि हिकिड़ो कमाइण वारो हू वञे थो हलो त 8 ॿारनि जो ख़र्च घर जो हलाइणु तमामु ॾुखी ॻाल्हि आहे। ग़रीब माण्हू हो, 200-300 कमाइण वारो, दिहाड़ी कमाइण वारो माण्हू हो। हुनजी वॾा ख़्वाब हुआ पंहिंजे औलाद खे ॾिसण जा की पंहिंजे औलाद लाइ कुझु करे वेंदो, वॾी हुन तालीम लाइ वॾी कोशिशि कई, पंहिंजे ॿारनि लाइ वॾो हुन प्रोजेक्ट ॾिनो, पर कुझु बि कोन था करे सघूं। इंतिज़ामिया जी को बि हिते साइडनि ते को जुमिड़ा हुजे या को हिते को थोरो घणो बंदोबस्तु हुजे हा त उते बि असांखे लाश त हुनजो मिलियो आहे, पर लाश बि असांखे कोन मिलियो आहे। जेको असीं एंड तक विया आहियूं जुमिड़ा हुजे एंड तक, पर असांखे लाश जी को बि ख़बर कोन्हे। हिते अलाने भील जे वारसनि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा त मिरपुर ख़ासि इंतिज़ामिया जी बेहसी ऐं लापरवाही जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त बल्दिया जे तलाउनि में जेके 2 ॼणा ॿुॾी फोत थिया, मगर हुनजी का बि इंक्वायरी कोन थी। हू जेके मासूम ॿारनि खे जेके वारिस खणी हंजूं हारींदा रहिया, मगर इंतिज़ामिया पारां को बि नोटिस न वरितो वियो, न ई कंहिं चूंडियल नुमाइंदनि हुनजी का सार संभाल थी। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त थर वासी जेको छाछरे वासी हिकिड़ो जुमिड़ाऊ में किरी पियो, उते बि इंतिज़ामिया जॾहिं मीडिया पहुती उन खां पोइ इंतिज़ामिया उते पहुचण वरी दावाऊं त कयूं, मगर उन बावजूदि हुनखे लाश कोन अथायो। 3 ॾींहंनि खां पोइ हुन जेको आहे थर वासी जेको उञायल ऐं बुखायल हो, हुनजो जेको लाश जेको पाणी में तरी निकितो, उन खां पोइ जेको वारिस खणा विया, जॾहिं त उते बि जेको टोबा पहुता या इलाइक़े वासियुनि पारां हुननि जी मदद कई। साॻी सूरत हाल इहा जेके 2 ॼणनि जा जेके अञा ताईं लाश अंदरि आहिनि, केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, मगर हुननि जे घर में अलानो जेको भील आहे हुनजे घर में अॼु ताईं चुल्हो कोन पियो ॿरे। हुनजा वारिस तव्हां पाण ॾिसो था हंजूं हारे रहिया आहिनि, हू तमामु सख़्तु परेशान आहिनि। हिननि जो इहो चवणो त असांखे चाहे महीनो लॻे चाहे 2 महीना लॻनि, मगर असां हितां कोन वेंदासीं जेसि ताईं असांखे पंहिंजे जिगर जे टुकड़नि जो जेका असां मुंहुं न ॾिठो, भले कहिड़ी बि हालत में त असां लाश खणी पंहिंजो दफ़न कंदासीं। ऐं उन खां पहिरीं असां को बि तॾो वग़ैरह न कयो। अचो त हुन हवाले सां हुनजो भाउ आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। छा थींदो अलानो तव्हांजो? सर असांजो वॾो भाउ कीअं पिया ॾिसो भला 7-8 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं को मसइलो ई कोन पियो थिए, तव्हां हाणे कीअं था भाइयो? सर असांखे वॾो ॾुख आहे, असांजो भाउ आहे वॾो सर। असांखे सर इहा ई कोशिशि आहे हर हालत में कीअं बि करे असांजे भाउ असांखे ॻोल्हाए ॾियो। हा सर असां इहा ई गुज़ारिश असांजी अवां जी भला हिते केरु सार संभाला थी आहे न? हिते सां असांखे केरु ई कोन आहे। जेके अचनि था उहे ॻाल्हियूं करे चाहियूं पियो वञनि था, हिते कमु सही केरु बि कोन थो करे, केरु बि असां हेल्प न पियो करे। सर असां इहा गुज़ारिश आहे कंहिं बि हालत में गवर्नमेंट त असांखे को हेल्प त करे ई न पई। असांजे जेके चङा मुड़ुस कंहिं बि असांजी मदद सर कोन कई, न आहे कई। असांजी इहा गुज़ारिश असांजो वॾो भाउ जेको आहे उहो असांखे ॻोल्हाए ॾियो, महिरबानी। कहिड़ो सहारो आहे भला, हुनजी कमाई जो कहिड़ो ज़रियो आहे जेको तव्हां चओ था हुनजो सदका ठोला था, हुनजो आहे को कमाई जो ज़रियो? कमाई ज़रिए सर कुझु बि कोन्हे, हुनजो उहो ई असांजो भाउ कमाईंदो, ॿियो हुनजो कहिड़ो ज़रियो? सर ग़रीब माण्हू छा था करे सघूं? इहो हल्को फुल्को हिते मुंशी जो कमु फार्म में कंदो, नवाज़ाबाद फार्म में, हुनखे ॿारनि खे पढ़ाईंदो। हाणे उहो बि वियो, हाणे हुनजो धणी साईं केरु थो थिए? की जेको वाक़ियो थियो आहे तव्हां कीअं था ॾिसो भला, पुलिस का कार्रवाई कई आहे? उहो जेको चुंगची वारो जंहिंमें 10 माण्हू माना हुन ते सथियल हुआ, उन ते का कार्रवाई वग़ैरह थी आहे? सर का कहिड़े क़िस्म जी कार्रवाई कोन थी। असीं पंहिंजी मदद पाण जे तहत लॻा पिया आहियूं। 24 कलाक घर इन इलाइक़ो न वञूं त घर वञी छा जवाबु ॾींदासीं? असांखां पुछिया वेंदा आहिनि छा थियो, असांजे लाशनि जो छा थियो? घर में मातम लॻो पियो, को अहिड़ो को माण्हू कोन्हे का जेको असांखे अची आथत ॾे, घटि में घटि के सबर कयो तव्हांखे मिली, अहिड़ो बि कोन्हे जेको अचे चांहि पीअंदा आहिनि। हर क़िस्म सां पंहिंजा उबता सुबदा इशू पकड़े थी वेंदा आहिनि, हिते को बि कुझु कोन्हे। इंतिज़ामिया त दावाऊं कयूं पिए, असां जेको हिनखे ॻोल्हे वठंदासीं, नेवी जा टोबा बि घुरायासीं। तव्हां छा था सम्झो केतिरा टोबा हिन वक़्तु ताईं ॻोल्हे चुका आहिनि हिननि खे? सर टोबा त तमामु घणा आया, पर मुंहिंजे हिसाब सां हिननि बसि फॉर्मेलिटी पूरी कई आहे। जहिड़े तरीक़े सां असां चयो हू चवंदा, असां अगरि चवंदा तव्हांखे कहिड़ी ख़बर, असां करण वारा आहियूं या अवां करण वारा? त सर असां ॾिठो, असांखे ख़बर आहे कहिड़े तरीक़े सां हिते छा आहे छा कोन्हे, त असांखे वधीक ख़बर आहे। हू त मथां कश्ती ते वञी चकर लॻायो, उन खां पोइ वरी जिते सम्झ में आयो उते टुॿी हणी, उन खां पोइ वरी वापसि। केतिरे किलोमीटरनि ताईं तव्हां ॻोल्हिया भला? सर असांजे हिसाब सां असीं एंड ते विया आहियूं, असीं प्राइवेट तरीक़े सां, बाक़ी हू विया आहिनि हिते लखानू कोरी तक विया आहिनि। पाणी वग़ैरह हितां जे टोबनि सां असांजी इहा ॻाल्हि ॿोल थी त हुननि जो पाणी जो तह तमामु वधीक आहे। तव्हां छा था सम्झो केतिरा ॾींहं गुज़री आहिनि, पाणी भला कुझु घटियो या न? सर हा हींअर कुझु घटियो आहे, पर एतिरो कोन घटियो आहे जेतिरो घटणु घुरिजे। 7 ॾींहं थी विया आहिनि, 7 ॾींहंनि में अॼु बिल्कुलु ख़तमु थियणु घुरिजे। अॼु बि ॾिसो तव्हां वकिरो उहो जो उहो लॻो पियो, हिते केरु असांजो प्राइवेट माण्हू लहे थो त हितां खां छिके थो वञे छोली। बेहसी जी इंतिहा
इंतजामिया अख न पटी। 4 ॾींहं बाद थरवासी हनीफ़ समूह जो लाश पानी मथां तरी अची वियो, जंहिंजो लाश वारिस ज़ारो क़तार रोईंदा ॻोठ खणाए विया। कमिश्नर साहब आयो, उन चयो कि नेवी खां तव्हांजी मदद वठां थो, नेवी वारा पहुता ई कोन असांखे लाश, अॻु में पाण मिली वियो। अॼु ये टोबन जे ज़रिए या इलाइक़े वासी? न, पाणी निकिरी आयो, पाणी जे मथे। जी हा, भई इलाइक़े वासी माण्हू जेको ट्रेडिंग खां असां गॾु आहिनि, राति असां गॾु वेठा, तमामु सुठो सहकार कयो, हुन असांजी वधि में वधि ख़िदमत कई आहे। ये लाश असांखे 48 कलाक खां पोइ मिलियो। इंतज़ामिया जो कोई सहकार कोन। पाड़े जा जेके हिते जे राकू माण्हू आहे, यार मोहम्मद राजड़ ऐं फ़क़ीर मोहम्मद यूसुफ मंगरियो ऐं ॿिया जेके बि हिते जा माण्हू आहे, उन्हनि जी असांखे तमामु वॾी हेल्प हुई। ऐं जेको कल कमिश्नर साहब आयो, हुन चयो त मोकिलियांदो नेवी वारो असां केर बि न पहुतो, असांखे पंहिंजे पाण लाश। जॾहिं त अलानो भील ऐं समीना मसीह जा लाश ॻोल्हण लाइ मक़ामी टोबन ऐं नेवी जे टोबन पारां ॻोल्हा बावजूदि लाश न मिलिया, फोतियुनि जे घर में मातम छायल, हर तरफ़ दाह ऐं रड़ियुनि जा मंज़र छायल हो। बुढ़ी फोथियलनि जो ॾुख, हितां लाश न मिलण सबबि फोतियुनि जे वारसनि जा सूर ॿिणा थी विया। नेठि 14 ॾींहं खां पोइ ॿिन्ही फोतियुनि जा गरियल लाश पाणी मथां तरी अचण बैदि वारसनि खे हथ आया। पंहिंजे प्यारनि जी अहिड़ी हालत में लाश मिलण ते वारस उबॾारींदड़ दाऊं कंदा रहिया। ईद थी वियो सुल्तानाबाद घुमण लाइ, बसि इहो एॾी महिल असांखे ख़बर पई। ॿाहिरि दौड़ी आया, बाबा ॾेई वियो तिमड़ो में, भॻा वठी भॻाइसीं। बसि ॿिया माण्हू गॾु सां वापसि सभु आया, उहो कोन लधो। केतिरा ॾींहं गुज़रिया आहिनि भला हिन घर जी अॼु ताईं चुल्ह वग़ैरह ॿरे थी या न? किथे थी ॿरे, चुल्ही कान थी ॿरे, चुल्हो न को ॿियो कोन थी ॿरल।
गरीब बाबा मिस्किन चुल्हे कांदी बरे। हाज़रीन इन वक्त असां मौजूद आहियूं जेको चुंगची रक्षा में किरी फोत थी वियल अल्लाह नो भील जे घर वटि जिते हुनजी घरवारी हुनजी वालदा तव्हां पाण ॾिसो था ज़ारो कतार रोई रहिया आहिनि। हीअ जेके मुंहिंजे मूंसां गॾु जेके वेठल आहिनि तव्हां कैमरा जी अख सां ॾिसी रहिया आहियो त मासूम ऐं नंढड़ा ॿारड़ा जेके झोलियूं में खणे वेठा आहिनि मगर तक़रीबन केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि जे के बि सार न लधी आहे, न इंतिज़ामिया का सार न लधी आहे। घर में गहराम मतल आहे, को बि चूंडियल नुमाइंदे या ॿिए कंहिं बि मदद कोन कई आहे। हिन जा वारिस जेके अॼु बि हंजूं हारे रहिया आहिनि। तव्हांजी पीरसन वालदा खे बि ॾिसो हुनजी तमामु हालत ख़राबु लॻी पई आहे। जेके अॼु ताईं हीउ जेको तॾो विछाए वेठा आहिनि अचो त हुन हवाले सां हुनजी घरवारी सां ॻाल्हि ॿोल करे हुनजो छा चवणु आहे? छा थियो कीअं मसइलो थियो भला? केतिरा ॿार आहिनि चार छोकरा 5 छोकरा आहिनि। केरु भला ही नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा आहिनि भला? हाणे केतिरा ॿार केतिरो भला तव्हां जेको आहे कमाइण वारो न? कमाइण सभु नंढड़ा आहिनि, अदा सभु पंहिंजे पुट नंढड़ा आहिनि, छोकिरियूं बि नंढड़ियूं आहिनि सभु। असांजो केरु कोन्हे को, नंढड़ा नंढड़ा बच्चा केॾां वेंदी न्याणी हाणे मददगार थियो दास। केतिरा ॿार आहिनि भला हिन जा? अब 5 छोकिरा आहिनि, 4 छोकिरियूं, एतिरा ॿार आहिनि सभई। ॾिस शगीर बच्चा आहिनि, केरु कोन्हे को। अब्बा छॾु केरु आहे? कमाइण वारा नंढड़ा नंढड़ा आहिनि, केरु ई कोन्हे को। हाणे कीअं था सम्झो भला हिन जा हिकिड़ा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿारड़ा आहिनि तव्हां पाण ॾिसो था? बच्चा केरु पारींदो? हाणे आहे को मदद थियो, हाणे केरु पारींदो बच्चनि खे? नंढड़ा नंढड़ा शगीर बच्चा, न्याणियूं, हुनजी माउ आहे जवान जवान केॾां वेंदी हुआ, केरु कोन्हे हिन जो। केॾो न अलमियो आहे जो हिकिड़ो थरवासी औरत जेको पंहिंजो वेस जमड़ाऊ में ॿुॾी वञे थो, जेको 4 ॾींहं ताईं हुनजो लाश उते रहे थो। ऐं इंतिज़ामिया असांजी सिंध ज़िले हुकूमत तोड़े पंहिंजी जेको इंतिज़ामिया आहे मुकमल तौरु नाकाम वञे थी लाश कढण में। ऐं वॾी बदनसीबी जी ॻाल्हि इहा आहे जो असां वटि को बि अहिड़ो रेस्क्यू इदारो कोन्हे जेको लाश कढे ऐं न को टोबा वग़ैरह फ्रम थियल आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको इहो चिंगचीज़ वग़ैरह आहिनि जेको इन्हनि ते ओवरलोडिंग आहे, 5 माण्हुनि जे बदिरां जेको 10 या 12 माण्हू विहारिया वञनि था, इहा बि पंहिंजे लोकल इंतिज़ामिया ते फ़र्ज़ु थो आयद थिए त इन ते सख़्ती सां पाबंदी कनि ऐं जेको हुननि जी सीटिंग अरेंजमेंट आहे ओतिरा माण्हू विहारनि। ऐं इहे चिंगची ते जेको वधीक माण्हुनि जो भार विझनि था इहो पंहिंजो हादसनि जो शिकार हादसनि जो सबबु थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि त जेको उन खां वॾी बदनसीबी कहिड़ी थींदी जो अलानो भील वीचारो ग़रीब ऐं जेको पंहिंजो समीना मसी, हालांकि हू रहनि त भले ठीकु आहे, पुलिस इहो जवाबु ॼाणाए थी त टंडो अलायर ज़िले जी हद आहे। हिकिड़ी इंसानी जान ज़ाया थिए पई, उते हद जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ऐं पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 9 क्लियरली चए थो त हर शहरी खे सिक्योरिटी फ्राहम करणी आहे, इहो गवर्नमेंट जो अवलिन फ़र्ज़ु आहे। ऐं इन में सिंध गवर्नमेंट तोड़े ज़िले इंतिज़ामिया मीरपुर खास मुकमल नाकाम थी चुकी आहे। ऐं न इहो जेको हनीफ़ समूह आहे जेको थरियो आहे या अलानो भील आहे, हुनजे घर में रोज़ ॾाढो मतल आहे ऐं न हुनखे कंपनसेशन ऐं न ई को चूंडियल नुमाइंदो अॼु ॾींहं ताईं उन्हनि वटि उज़र खां इलाही लड़ी आयो आहे। थर जो खितो हूअं त उहो ई बदनसीब आहे ऐं जेको मुल्क जे इंतिहाई ॾूरां इलाइक़ो आहे हुते त उहो त गवर्नमेंट तरफ़ां का सहायता कोन थी वञे। पर जेकॾहिं इहो साॻियो मैटर कंहिं वॾे शहर में थिया हुते गवर्नमेंट माली सहायता बि करे थी उन्हनि जी, ऐं जेके पंहिंजा टोबा वग़ैरह आहिनि जेको इहो रेस्क्यू अमलो आहे उहो बि मोकिलियो वञे थो। पर बदनसीबी इहा आहे जो मीरपुर ख़ासि बि जहिड़ो की असां उनखे ओल्ड थरपारकर सम्झूं या थर सम्झूं ऐं हिते को बि गवर्नमेंट जे तरफ़ां को मदद वग़ैरह कोन थी थिए। उन करे असां इंतिज़ामिया खां पुरज़ोर मुतालबो था करियूं त इन्हनि जी फौरी माली जेके आहिनि उन्हनि जा वारिस आहिनि उन्हनि जी फौरी तौरु माली सहायता कई वञे। ऐं उन सां गॾोगॾु ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि पंहिंजो अर्ज़ु कंदुसि त उहे बि महिरबानी करे उन्हनि जी माली सहायता कनि ऐं उन्हनि लाइ आवाज़ उथारनि। चाचा तव्हां वटि भला हिते केरु लड़ी आयो आहे न? असां वटि तव्हां ई आया आहियो, ॿियो केरु कोन आयो, अॻिते ॿियो केरु बि कोन्हे। तव्हां आया आहियो, शाबित तव्हांखे हुजे जे तव्हां आया आहियो। ऐं बाक़ी तव्हां जेकी बि असांखे मदद चाहियो था महिरबानी अव्हांजी।
आम सिंध जा बचा आहिनि मूंखां त कोन वीचारो गुज़ारे वियो हाणे ॿियो त असां में ताक़त कोन्हे को जेको बि हुकूमत असांखे ॾिए चाहे बसि हुकूमत भला तव्हांजी का मदद कई आहे तव्हां जेको अक़लियत नुमाइंदो आयो आहे अञा कुझु बि कोन्हे इहा तलाक सां आयो हाणे आया आहिनि हाणे ॾिसो छा था कनि वोट कंहिंखे ॾींदा आहियो वोट साईं हाणे पिता बि खे ॾींदा बसि ॿियो हाणे कंहिंखे ॾियो भला हाणे जेको चाहे भला MP आयो तव्हां वटि MP असां वटि अञा को कोन आयो आहे भले इहो त असां वटि अञा त को बि कोन आयो हुकूमत जी तरफ़ां असांखे अञा वोट आया ई केरु कोन्हे को हाणे असीं जंहिंखे चवंदा हुनखे ॾींदासीं हिन जो केरु आहे भला हाणे कमाइण वारो हुनजो केरु कोन्हे उहो कमाइण वारो हाणे हुनजी छोकिरीअ खे जेको नौकिरी ॾेई सघो था त ॾेई सघे हुकूमत आहे ॿुधे उन हुकूमत जे तरफ़ां कहिड़े न कहिड़े ऐं हुनखे नौकिरी मिली वञे ऐं हुन छोकिरो पढ़ियल बि आहे बिल्कुलु 12 क्लास पढ़ियल बि आहे कीअं वाक़ियो थियो भला सर ही वाक़ियो रोड एक्सीडेंट में जेको रक्षा जमड़ाव कैनाल में किरियो आहे शाम जो 24 तारीख़ ते 6 बजे उन खां पोइ असांजी को बि एतिरी सार संभाल न लथी वई आहे हुकूमत जी तरफ़ खां असां पीपल्स पार्टी खे हमेशह खां वोट ॾींदा आया आहियूं हिते असांजी कमेटी जा तक़रीबन 200 खां 250 घर आहिनि सर ऐं असांजी को बि सार संभाल न लथी वई आहे ऐं हुनजो पुटु 12 क्लास एजुकेशन में 12 क्लास में रेडी आहे ऐं उनजी पढ़ाई बि हाणे हुनजो कमाइण वारो उहो ई उन्हनि जो फादर हुयो जेको रक्षा एक्सीडेंट में जमड़ाऊ कैनाल में फोत थी वियो आहे नालो छा आहे तुंहिंजो रामजी नालो छा कंदो आहे तूं पढ़ंदो आहियां अलानो त छा थियो अलानो पे कीअं पियो ॾिसे भला हाणे तव्हांजे तुंहिंजा तक़रीबन 7 खां 8 भाउ भेणूं आहियो तव्हांजे घर जो गुज़र सफ़र कीअं गुज़र सफ़र हाणे कीअं हली सघे थो जो कमाइण वारो वियो हाणे हाणे बसि इहो छा थियो तुंहिंजे पीउ तोखे यादि अचे थो यादि जाम थो अचे पर हाणे छा करियो यादि अचे थो यादि छो कोन ईंदो तव्हां जेके अक़लियत जे नुमाइंदनि वग़ैरह तव्हांजी का मदद कई आहे को आयो आहे तव्हां वटि असांजी का बि मदद न कई आहे बसि असीं पंहिंजी मदद पाण करे रहिया आहियूं बसि कोई बि इंसान मदद न थी रही आहे माना सिर्फ़ु पाड़े वारा या हिते जे हिन इलाइक़े जा रवासी उन्हनि असांजी ज़मीदार बि मदद करे रहिया आहे पर बसि इहे ई करे बाक़ी हुकूमत जी तरफ़ां असांजी काई मदद न थी रही आहे अव्हांखे जेके वोट वठी था वञनि वोट वठी अचनि उहे उन्हनि जी तरफ़नि बि अञा असांजी को बि न थी रही आहे मदद ऐं असां बिलाल भुट्टे सां अपील था करियूं त असांजी मदद कनि ऐं असांजी वोट बि ॾियनि था कंहिंखे वोट ॾींदा आहियो तव्हां वोट पीपल्स पार्टी खे ॾींदा आहियूं PP जो को वज़ीर आयो हाणे का बि अहिड़ो न आयो आहे जेको असांजी काई मदद हुकूमत तरफ़ां काई मदद न थी रही आहे नाज़रीन हिते तव्हां अलानो भील जे वारसनि जा वीचार ॿुधा हूंदा हुनजी घरवारी हुनजी भेणूं या हुनजी वालदा तव्हां ॾिसो त हंजूं हारे रहिया आहिनि मगर हितां जे हिननि जे वोटनि ते जेके चूंडियल नुमाइंदा जेके अॼु वज़ीर बणिया पिया आहिनि मगर हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि जी अॼु ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे पारां मदद न कई आहे पर असांजे तव्हां कैमरा जे अख सां ॾिसो तक़रीबन हुनजा 8 घर भाती जेके आहिनि माना हुनजे घर जो चुल्हो कोन पियो ॿरे हुनजे घर जा हिकिड़ा मासूम ॿारड़ा आहिनि तव्हां पाण इहो ॾिसो त हुननि जी के न सार संभाल लधी आहे हुनजी वालदा जेको आहे जेका पीरसन वालदा अॼु हंजूं हारे रही आहे हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी हुनजे वारसनि जी मदद कई वञे हुनजी माली सहायता कई वञे जेके कराची या ॿियनि किथे बि वाक़ियो थिए थो फौरी तौर ते हुकूमत नोटिस वठे थी मगर अॼु हिननि जा तव्हां पाण ॾिसो जेके पीपल्स अॼु बि इहो चई रहिया आहिनि असां पीपल्स पार्टी खे वोट ॾींदासीं ऐं असां पहिरीं बि पीपल्स पार्टी खे वोट ॾिना आहिनि मगर अॼु हुननि जे घरनि जी हीअ हालत लॻी पई आहे हिननि खे को बि अक़लियत जो नुमाइंदो न के MPA न MNA कंहिं बि सार न लधी आहे हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी हिन जे वारसनि जी माली सहायता कई वञे कैमरामैन हबीबुल्ला लगारी एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर SN TV न्यूज़ मीरपुर खास।